नाज़रीन, मटियारी में कराची के वफ़ाक़ हवाले करण वारनि साज़िशुनि ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे अहिड़नि बयाननि ख़िलाफ़ पीपल्स पार्टी तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे बाबू ख़ास खेली। सिंध जो हिस्सो कराची के अलग करण न ॾींदासीं। सुबोल खपे जितां आया उते वञण जा। जिते इन्हनि जूं बदमाशूं आहिनि उहे बदमाशूं असीं ख़तमु कंदासीं। मटियारी प्रेस क्लब आॾो पीपल्स पार्टी जे अॻवाननि पारां जेको सो कराची के वफ़ाक़ में शामिल करण जे ख़िलाफ़ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त उते मौजूदु मुज़ाहिरे में अॻवान खां कुझु वीचार वंडियूं उन्हनि जो छा चवणु आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत जे हर उन फ़ैसिले जे मुखालिफ़त कंदासीं जेको अवाम जे ख़िलाफ़ आहिनि। हिन सिलेक्टेड हुकूमत मां अवाम जी जान छॾाईंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी असांजी काल आहे। पुरअमन एहतिजाज असां पूरी सिंध में कयो आहे। जे अॻियां हली हिननि सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, हिननि सिंध जे ख़िलाफ़ु गंदी बकवास कई त असां पुरअमन न पर सिंध जे नेशनल हाईवे जा सभु रोड ब्लॉक कंदासीं। जिते हिननि जूं बदमाशूं आहिनि उहे बदमाशूं असीं ख़तमु कंदासीं। सॼी सिंध में एहतिजाज करे वफ़ाक़ जे ख़िलाफ़ इहा साज़िश नाकाम करण जी कोशिशि कंदासीं। अगरि वफ़ाक़ गिरफ़्तारियूं कयूं त बि असीं जेल भरींदासीं, थाना भरींदासीं, पर सिंध जो हिस्सो कराची खे अलॻि करण न ॾींदासीं। अॼु असां पीपल्स पार्टी सिंध जे सॾ ते मटियारी ज़िले में गॾु थी इहो पैगाम ॾिनो आहे साज़िशी अनासरनि खे त जेकॾहिं तव्हां सिंध खे विरहाइण या कराची खे धार करण जी ॻाल्हि कंदा त सिंध जो बचो बचो रोडनि ते निकिरी ईंदो ऐं पंहिंजे सिर दड़ी बाज़ी लॻाए तव्हां साज़िशनि जी साज़िश खे ख़तमु कंदो। वफ़ाक़ जे असीं ख़िलाफ़ निकिता आहियूं छो त उहा उन्हनि जी हामी आहे। MQM वारनि जी MQM सिंध दुश्मन हिकिड़ी तंज़ीम आहे। असां पीपल्स पार्टीअ वारनि हमेशह सिंध जी ॻाल्हि कई आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेसि ताईं बि CCM साहु आहे असीं सिंध कराचीअ खां अलॻि करण न ॾींदासीं। PTI जो प्रोग्राम ठाहियो कराची खे धार करण सिंध खां उहो असां हरगिज़ थियण न ॾींदासीं। इहो असांजे वहदत जो मसइलो आहे। जेकॾहिं इन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं विरहाइण जूं त असां उन जेके सुबोल खपे जितां आया उते वञण जा। हीअ सिंध असांजी धरती आहे। सिंध जो हिस्सो कराची खे अलॻि करण न ॾींदासीं। सुबोल खपे जितां आया उते वञण जा। जिते हिननि जूं बदमाशूं आहिनि उहे बदमाशूं असीं ख़तमु कंदासीं।